खोड़ा भरसां ॻोठ पीर ईसा में रूहानी बुज़ुर्ग पीर मियाँ ईसा जो 3 रोज़ उर्स मुबारक पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। उर्स मुबारक जे मेले में ॿारनि जी विंदुर लाइ मिठाइनि रांदीगनि जा दुकान ऐं झूला पिणु लॻाया विया। जॾहिं त सिंध जी सक़ाफ़त क़ौमी रांदि मल मुलाखड़े जा शानदार मुक़ाबला मुनक़िद कया विया, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जा पहलवान अली नवाज़ मेतलो, मोहम्मद ख़ान फुल, मल्हार शीदी ऐं मंठार बुगटीअ समेत 50 खनि पहलवाननि हिसो वरितो। उन मौक़े ते मुलाखड़े में महिमान ख़ासि MPA नईं महमद खयल मल जे शौक़ीननि ऐं मल पहलवाननि ॻाल्हाईंदे चयो त उन में बिलाड़ो आहे, कोडी कोडी आहे, ॾीटी ॾकर आहे ऐं उन सां गॾु कोडी कोडी सां गॾु ॾीटी ॾकर आहे, चिदा आहिनि, वंज वटी आहे ऐं घणियूं गेमूं आहिनि। पर मल सभिनी खां जेको आहे सो क़दीमी रांदि आहे। हीअ पहलवाननि जो आहे सिलसिलो। जेतिरा पहलवान हूंदा ओतिरो पंहिंजो दाव पेच सां मुर्दा मुर्दीअ सां पंहिंजी ताक़त सां उहो ॿिए मल खे कोशिशि कंदा आहिनि त हिकिड़ो मल जेको हूंदो आहे ॿिए मल खे दसण जी, मल मारण जूं। हुन में 2 मल हूंदियूं आहिनि, अॻी ऐं पुठी। अॻी मल खे बि अवलियत आहे, पर पुठी मल खे हिन मल में हिन रांदि में अवलियत ॾिनी वेंदी आहे। जो थोराइतो आहियां जन असांजे हेतिरे प्रोग्राम में आया आहिनि ऐं लख लाइक़ जेको आहे हीअ असांजो सिंध गवर्नमेंट जे सहकार सां तमामु बहितरीनु प्रोग्राम हली रहियो आहे ऐं तमामु असांजे ज़िले जा ख़ुशियूं माण्हू वठी रहिया आहिनि। इहे ॾिसो कहिड़ियूं ख़ुशियूं अहिड़े 62 जे माहौल में बि तमामु माण्हू मज़ो ऐं इंजॉय करे रहिया आहिनि। सिंध सक़ाफ़त जे तरफ़ां दरगाह पीर साईं जो पुराणो सालनि खां वठी थींदो आहे। हितां जा माण्हू मल जा शौक़ीन, सिंध जी सक़ाफ़त आहे। तमामु सुठो मेलो लॻो पियो आहे। अॼु आख़िरी धमाल आहे, टियों मेलो आहे। मल पंहिंजे पहलवानी जो मुज़ाहिरो कनि पिया। दरगाह जो सदानशीन सरदार ज़ियाउद्दीन मेतलो ऑर्गेनाइज़र आहे ऐं सिंध सक़ाफ़त पारां मलाइकड़ो कयो वेंदो आहे। 3 ॾींहं मेलो जंहिंमें हज़ारे अक़ीदतमंद शिरकत कंदा आहिनि। असां सिंध गवर्नमेंट जा तमामु थोराइता आहियूं जो पाण मलाइकड़ो कराईंदा आहिनि। 22 साल थिया आहिनि इन मेले में ईंदो आहियां। असांखे हिते बिल्कुलु बाक़ाइदे मज़ो ईंदो आहे। बाक़ाइदे मलनि जी इज़त आहे, बाक़ाइदे मलनि खे छेला बकरा खाइण जे लाइ छा मतिलबु मिलंदो आहे। लेकिन हिते कोई बि सरकारी सतह ते कोई बि अहिड़ो मतिलबु रिस्पॉन्स न आहे। मल ते मुआशिर रांदियूं सिहत लाइ हिकिड़ो तमामु सुठो सवण आहे। सिहत लाइ तमामु भलियूं त मैदान आबाद, अस्पताल वीरान। मतिलबु इहो हिकिड़ो सॼो असरु आहे हिकिड़ी मल पहलवानी जो। ॾिसो हज़ारे माण्हू खड़ा आहिनि, का जाइ कोन्हे माण्हुनि खे बीहण जी। त रांदि जी मैदान आबाद, अस्पताल वीरान। पंहिंजे हिन क़ौमी रांदि सां मुहबत कनि था ऐं हज़ारे रुपया बिल इनाम मञनि था ऐं अफ़सोस सां इहो चवणो थो पए त सिंध हुकूमत जो कोई बि तावन न आहे हिन क़ौमी रांदि सां। ॾिसो ॿियूं रांदियूं किथे वञी पहुतियूं आहिनि, क्रिकेट हुजे या ॿियूं रांदियूं आहिनि, पर असांजी क़ौमी रांदि मल आहे जंहिंखे नज़रअंदाज़ कयो थो वञे। मां अव्हांजे चैनल जे थ्रू ॿुधाइण थो चाहियां त भई असांजी सिंध जी क़ौमी रांदि कंहिं बि रांदि खां घटि कोन्हे। खुदारा हिन जो तवजो ॾिनो वञे। आख़िर में महिमान ख़ासि MPA नईं महमद खयल कामयाब पहलवाननि में ट्रॉफियूं ऐं रोक रक़म तक़सीम कया। मुलाखड़े में इलाइक़े जे हज़ारे शौक़ीन शिरकत कई। कैमरा टीम सां गॾु अली हसन मेतलो,